श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव। हाणे भगवान श्याम सुंदर ए बलदाऊ काथे पहुंचा भाई? मथुरा राजधानी। जी मथुरा में पहुंचा, घुमंदे घुमंदे कन्हैया चयो हलो तो भैया पहिरों सैर सपाटो करे चऊं। अक्रूर चाचा चए तो प्रभु पहिरों मुझे घर में हलो, चरण घुमायो। भगवान चवता हिनमल न ये जेके भी भयानक आतंकवादी अचन था ये कंस मामा वटो था अचन, और उन्हनि जो जेको सुप्रीमो आ, जेको डॉन आ, उहो कंस, इनके लुड़काए करे ठिकाने लगाए करे पो चाचा तां वटि ईंदासीं। अक्रूर चाचा वीचारा दुखी थिया, अपसेट थिया। उहे चाहिनि था हिनमल ई भगवान घर में हले। चओ जय श्री कृष्ण। हा न असां बि अलाए छो घर में ई चिपकियल हूंदा आहियूं। हर माण्हू चवंदो आहे घर हलो घर हलो घर हलो। ईअं लॻंदो आहे शरीर खां मन खां हृदय खां वधीक हे ईटा रेती गिटी इहे वधीक थी आहे। गीता में साफ था चवनि भगवान, मकान में ममता नहीं होनी चाहिए। जेके मकान में मोह ममता रखंदा आहिनि उहे मकान में ही अची करे कंहिं जीव जंतु जो रूप धारण कंदा आहिनि। ख़बर अथव? भगवान साफ था चवनि गीता में कि रहने के स्थान में ममता नहीं रखनी चाहिए। समझो था आया न? रहण जा कहिड़ा स्थान हूंदा आहिनि? मुख्य रूप सां ॿ हूंदा आहिनि। कहिड़ा? हिकिड़ो जेको तव्हां मकान में रहंदा आहियो उन में ममता न हुजे। समझो था न? उन में ममता ॾाढी ख़राब आहे। कई माण्हू हूंदा आहिनि ॿिए मकान में सुम्हंदा, चवंदा आहिनि मूंखे निंड ई नथी अचे। जॻहि बदिलजी वेंदी आहे न त मूंखे निंड ई न ईंदी आहे। मां उते आराम कंदी आहियां, मां उते आराम कंदो आहियां, उते ई निंड ईंदी आहे मूंखे। चओ हरे राम। एॾा बि कमज़ोर न ठहो। चओ जय श्री कृष्ण। मेहनत कयो पाण ई निंड अची वेंदो। हिकिड़ो मज़दूर पत्थरनि ते बि सुठी निंड कंदो आहे, ऐं हिकिड़ो सेठ गलीचनि ते गदनि ते एसी हलाए करे पोइ बि करवट बदिलींदो आहे। निंड जी गोलियूं खाईंदो आहे, चवंदो आहे निंड नथी अचे। अहिड़नि सेठनि खे बि कथा में निंड अची वेंदी आहे। चओ हरे राम। त यादि रखो जाते रहो था उन मकान में तव्हांजी ममता असांजी न हुजणु खपे। ॿियो ध्यानु ॾियो, हे बि हिकिड़ो मकान, हे असांजे आत्मा जे रहण जो मकान आहे शरीर। हिन में त अञा ममता न हुजणु खपे। अच्छा मकान जी ममता वरी बि सरल आहे, छॾे छॾियो, लेकिन हिन जी ममता ॾाढी कठिन आहे, ॾाढी कठिन आहे। इन करे जंहिं मकान में शरीर रूपी मकान में रहो था उन में आसक्ति न हुजे। चओ हरे कृष्ण। हरे कृष्ण। ॾिसो भगवान केॾा दयालु, केॾा कृपालु, केॾा करुणा सागर आहिनि कि असांजो मोह फासंदो ई फासंदो शरीर में। हा न? एॾो शरीर सुंदर, हलण चलण वारो, बुद्धि भी ठीक ठीक लॻल, अखियूं लॻल, हथ पेर लॻल, ॻाल्हाइण जी कुशलता, बुद्धि, कई तरह जा मनोरंजन, खाइण पीअण, स्वाद, परिवार, कीअं न मन फासंदो शरीर में। शरीर जा ई सुख भोगे भोगे त करोड़े जन्म गवाया। त भगवान कहिड़ी कृपा कई आहे कि अंत समय बुढ़ापो ॾिनो आहे। अंत समय बुढ़ापो ॾिनो आहे। ईअं 30 साल उमिरि थी, 35 लॻी, ऐं पोइ वरी शरीर माइनस, पोइते 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 हलंदो पोइ शरीर। धीरे धीरे वार अछा थींदा, चेहरे ते शिकन ईंदी, ऐं सिलवट ईंदी, झुरियूं अची वेंदियूं, कन घटि ॿुधंदा, अखियूं ठीक सां न ॾिसंदियूं, ज़बान जे ॻाल्हाइण में उहो ओज न रहंदो, शरीर में उहा शक्ति न रहंदी, मेहनत न रहंदी, सुंदरता नष्ट थींदी। ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। भगवान इहा कृपा इन करे कंदा आहिनि त पुट तूं त छॾण वारो कोन्हे मोह, तंहिंजे करे मां तोखे अहिड़ी कृपा तो कयां त स्वाभाविक ई पंहिंजे ई शरीर में तुंहिंजो मोह छॾिजी वञे। आख़िरी में तव्हां कई बुजुर्गनि खे ॾिठो हूंदो, बसि हाणे त अरदास कयो, हाणे भगवान असांजी हलाए होॾे पाण ॾे घुराए वठे। आख़िरी में पाण ई चवंदा आहिनि हाणे नथो खींचजे शरीर। पहिरियों त ईअं लॻंदो आहे न शरीर सां मां दुनिया संभाले वेठो आहियां, पोइ पंहिंजो शरीर खींचण बि भारी पइजी वेंदो। चओ हरे राम। साईं जन ॻाईंदा हुआ, बाल सिर के हुए धौले सफेदी,
आंख पर छाई, श्रवण से सुन पड़े ऊंचा दांत हिलना भी जारी है। संदेशा आ गया यम का, चलन की कर तैयारी। चवनि धीरे धीरे भगवान सब जेके भी मैन्युफैक्चरिंग आहे कमजोर कंदा वेंदा आहिनि, पार्ट्स जवाब ॾींदा आहिनि कि भैया धीरे धीरे हाणे मथे हलण जी तैयारी कर। चओ हरे राम। लेकिन असां बि घटि चालाक थोड़ी आहियूं। अखियूं ख़राब थी, वैशाली लगायोसीं ठका चश्मो, आहे त चश्मो, चश्मे सां पोइ व्हाट्सअप हलाईंदासीं, छॾींदासीं तरीक़ा कई। चओ जय श्री कृष्ण। वार कारा त हाणे पुराणी ॻाल्हि थी वई आहे, हुनखे डाई करे छॾियो। कई माण्हू त हाणे अहिड़ी अहिड़ी दवाऊं खाईंदा आहिनि कि 5 साल 10 साल उमिरि घटि लॻे, हा न, 10 साल नंढा नज़र अचूं। योग कंदा आहिनि, प्राणायाम कंदा आहिनि, स्वस्थ रहण लाइ न, सुंदर ॾिसण जे लाइ। चओ जय श्री कृष्ण। केॾा बि धोखा ॾियो, केॾा बि फरेब कयो, आख़िर समय त पंहिंजे गतीअ में हलंदो। इन करे शरीर सां मोह न रखूं। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण गोपाल दामोदर